चवंदा आहिनि त वतन जो इश्क बि अजीब थिए थो, तॾहिं त रत जा रिश्ता बि विसारणा पवनि था। असांजे ख़ानदान जी दास्तान बि कुझु अहिड़ी ई रीत आहे। हिक ई ख़ानदान जा 8 माण्हू लगातार खंबिया वञनि था, जंहिंमें वकील, सरकारी मुलाज़िम, शागिर्द, समाजी वर्कर, तोड़े जो पुलिस ऑफिसर खे बि बख़्शियो न वियो। इदारनि लाइ असांजे घरघिरी चादर ऐं चार दीवारी जो तक़दुस पामाल करणु ॼण मामूल बणिजी चुको हुयो। मर्द रूपोश, औरतुनि खे महफ़ूज़, कारोबार मुकमल बंदि। ॾींहुं ॾिठे जो असांजे घर मां ॻोठ खां आयल महिमान मुंहिंजो सौटु गिरफ़्तार कयो वियो, जेको ताज़ी शादी बाद घुमण लाइ आयल हुयो। गिरफ़्तारी महिल संदसि कमीज़ बि न पाइण ॾिनी वई। साॻे ॾींहं ते मुंहिंजो मामो मुख़्तियार ऐं संदसि वकील पुटु संसार खे बि खंबियो वियो। ॿ ॾींहं गुम रखण बाद दादू पुलिस मुक़ाबिलो ॼाणाए संदनि जेल मोकिलियो। अञा मस इन्हनि जे ज़ाहिर थियण जी ख़बर पई हुई त उन राति मूंखे मुंहिंजे दोस्त समेत फ्लैट तां ज़ोरी खंबियो वियो। 19 ॾींहं मूंखे गुम रखण बाद जॾहिं ज़ाहिर कयूं त पहिरीं ख़बर इहा पई त महिराण, सुहेल समेत मामू ज़ुल्फ़ी खे बि खंबे विया हुया। मतिलबु खंबिजण जो सिलसिलो मुसलसिल जारी हुयो। साॻे ॾींहुं ख़बर मिली त प्रेस कॉन्फ्रेंस करे 15 ॾींहं अॻु ज़ोरी खंबियल महिराण ऐं सुहेल जी गिरफ़्तारी ज़ाहिर कई अथऊं। कावड़ सां गॾु ख़ुशी बि मिली, चलो ज़ाहिर त थिया नौजवान। ॾींहं ते मामू ज़ुल्फ़ी खे बि आज़ादु कयो वियो। अॼु जॾहिं कोर्ट अंदरि महिराण ऐं सुहेल सां मुलाक़ात थी त मुलाक़ात दौरान मुल्क मां महसूसु थियो त इरादा बुलंद ऐं इश्क झुकियो न आहे।